जी नाज़रीन, करमपुर मां अवां सां इंतहाई अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त हिंदू नौजवान अक्षय कुमार पुत्र डॉक्टर भीमन दास गुज़िरियल शाम जो पुरस्रार नमूने लापता थी वियो आहे। 20 कलाक गुज़रण बावजूदि नौजवान जो को ॾस पतो न पइजी सघियो आहे। संदसि वारिस इंतहाई परेशान आहिनि। नौजवान जी पुरस्रार गुमशुदगी सबबि शहर ऐं इलाइक़े वासियुनि में दुख ऐं गम जी सूरत हाल आहे। लापता थियल हिंदू नौजवान जे वारसनि जेटीन वेब न्यूज़ खे ॿुधायो त काल्ह शाम घरां तयारु थी नौजवान रेडकी लाइ निकितो हो ऐं हिन वक़्त ताईं वापसि न थी सघियो आहे। नौजवान जी ॻोल्हा जारी आहे। तेसिताईं अगवा या कंहिं ॿिए अमल जी तस्दीक नथा करे सघूं जेसिताईं नौजवान वाक़े जी मुकमल ॼाण मिली न सघे। ॿिए तरफ़ राब्तो करण ते करमपुर पुलिस ॿुधायो त वारसनि पारां नौजवान जे पुरस्रार गुमशुदगी जो इतला मिलियो आहे। पंहिंजे तरीक़े सां वाक़े जी जांच कयूं पिया। पुलिस जो वधीक चवणु हो त ट्रेसिक मुताबिक़ संदसि नंबर फैज़ू ऐं पार्को वारे इलाइक़े में बंदि थियो आहे। जी नाज़रीन, करमपुर मां सां इंतहाई अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर रहवासी नौजवान अक्षय कुमार पुत्र डॉक्टर भीमन दास गुज़िरियल शाम खां हिन वक़्त ताईं लापता आहे। नौजवान जो हिन वक़्त ताईं तमामु ॻोल्हा बावजूदि को बि ॾस पतो न पइजी सघियो आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो जेटीन वेब न्यूज़।